नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो जे म्यूनसिपल कमेटी में क़ाइम गरھوڙي पबलक लाइब्रेरी में المهراڻ फाउंडेशन पारां 7 ॾींहंनि जे लाइ क़िताबी मेलो लगायो वियो आहे, जेको अॼु 3 ॾींहं बि जारी आहे। क़िताबी मेले में शहरनि जो वॾो अंग किताब ख़रीद करे रहिया आहिनि। क़िताबी मेले में मुख़्तलिफ़ शाइरनि पारां लिखियल शाइरी जा किताब ऐं ॿी मालूमाती किताबूं रखियल आहिनि। इन मौक़े ते लाइब्रेरी में किताबूं ख़रीद कंदड़नि शागिर्दनि ऐं माण्हुनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण होता है। कपरो मखदूम गरھوڑي लाइब्रेरी कपरो में المهراڻ फाउंडेशन ऐं रोशनी पब्लिकेशन जे ताउन सां साईं आजिज़ मंगी साहब ही हिकिड़ो किताबी मेलो मुनक़िद कयो आहे। हीअ 31 दिसंबर खां 2021 खां 7 जनवरी 2022 ताईं माना 8 ॾींहं तक़रीबन हिन कपरो शहर में जारी रहंदो ऐं तमामु वॾो तादाद माण्हुनि जो अची रहियो आहे। पहिरें ॾींहुं तमामु वॾी सेल बि थी आहे ऐं रोज़ बि माण्हू तमामु घणा अचनि पिया, ॾिसनि पिया, विज़िट कनि पिया। हिते हर मकतब फ़िक्र जो किताब बि मौजूदु आहे, मज़हबी खां वठी ॿिया के जदीद इल्म जा आहिनि, शहादत शाइर शाइरी ते। मक़सदु रोशनी पब्लिकेशन जे स्टॉल ते या उनजे पब्लिकेशन जे अंडर में जेके बि किताब टोटल तक़रीबन हिते मौजूदु आहिनि, तमामु वॾो तादाद किताबनि में मौजूदु आहे ऐं माण्हू तमामु केतिरो शहर जा आसपास जा माण्हू तमामु घणो अची रहिया आहिनि, ॾाढो इंट्रस्ट वठी रहिया आहिनि, ख़रीद बि करे रहिया आहिनि। बहरहाल दोस्तनि खे हिते कपरो जे माण्हुनि खे हिकिड़ो रिक्वेस्ट आहे, गुज़ारिश आहे त हीउ मौक़ो आहे, अचो ॾिसो, पंहिंजे नौजवान नसुल खे माइल करियो, उनखे मोकिलियो, ॾिसनि, पढ़नि, किताबनि सां दोस्ती रखनि, किताबनि इल्म सां वाबस्तगी रखनि। असुलु माण्हू शख़्सियत बन बि किताबनि सां आहे, सो किताबनि पढ़णु सेखारियो, ॿारनि में रुझान पैदा करियो। इन सां शायदि असांजो मुआशिरो ऐं समाज वधीक बहितर। जेको मेलो लॻो आहे 31 तारीख़ खां इफ़्ताह बि थियो आहे, शुरू बि थी वियो आहे, 7 तारीख़ ते हलंदो। इहो किताबी मेलो जेको चइजे मेलो न असांजे लाइ ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ अखियूं खोलणु, संवारणु ऐं सेखारण जो इहो रुझान पैदा थियो आहे। इहो सभु आजिज़ मंगी साहब जूं कोशिशूं आहिनि, ख़िदमतूं आहिनि। हुन असां कपरे वारनि हिकिड़ो वॾो थोरो करे छॾियो आहे। कपरे वासियुनि खे पंहिंजो सम्झी हीअ हिकु शालो कढियो आहे, हीअ सभु ख़िदमत पियो करे। इनशाला हीअ असां नौजवाननि ते अॻे रुझान मूंखे घटि नज़र पियो अचे, सही ॻाल्हि कई आहे, पर हिन जे ॾिसण सां हिन हीअ रुझान वधंदो, हुनजो थोरो अट्रैक्शन ज़रूरु थींदी। किताब पढ़ण जो ज़ीरो खां कुझु न कुझु वधीक ईंदो अमल थींदो। स्टॉल हिते लॻो आहे 7 ॾींहंनि जे लाइ المهراڻ फाउंडेशन, रोशनी पब्लिशर ऐं इल्म दोस्त फोरम नौशर फ़िरोज़ पारां, जंहिंमें ॿारनि जी मुकमिल बुक्स आहिनि, डिक्शनरियूं, इंग्लिश ग्रामर ऐं सिंध जी तारीख़, शाह जा रिसाला, कहाणी वग़ैरह। हितां जे माण्हुनि खां इहा गुज़ारिश आहे त हीअ शयूं अचनि, ॾिसनि, पंहिंजे औलादनि खे विज़िट कराइनि। उर्दू में सही मुकमिल मुहारक, फिक्शन हाउस, लाहौर ताईं इदारा आहिनि, उन्हनि खां घुराए ऐं हिते रखिया आहिनि। सर न स्कूल बंदि आहिनि, उन आया न आहिनि, बाक़ी असांजो इहो बि कमु आहे त हिन इदारे तरफ़ां स्कूल कॉलेजनि में 3 ॾींहंनि जो लॻाइनि पिया। हितां खां पोइ असांजो हथूंग में ऐं हितां जे हाई स्कूल में लॻाइणा आहिनि 2 ॾींहंनि जो, ऐं ॿार अची जेके न सघिया आहिनि त कोशिशि आहे उन्हनि खे उते पहुचायूं, उते 2 ॾींहंनि जो लॻाईंदासीं। हुकूमत पारां बि अहिड़ा किताबी मेला लॻाया वञनि जंहिंसां नौजवान में सुजागी अचे ऐं हिननि जी मालूमात में इज़ाफ़ो थिए। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ कपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।